सूबाई वज़ीर हाजी अली हसन ज़रदारी ठट्टो ऐं सिजावल ज़िलनि जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि घोड़ाबाड़ी, केटी मंदरु, ॻाढ़ो, वर, साकरो, दाबेची ऐं ॿियनि इलाइक़नि जो दौरो करे बरसाति बाबति तफ़सील वरिता ऐं इलाइक़े वासियुनि खे मुकमल तहफ़्फ़ुज़ फ़राहम करण जी यक़ीन दहियानी ॾियारी ऐं मकानी इदारनि जे अमलदारनि खे सख़्तीअ सां हिदायतूं जारी कयूं त शहरनि ऐं ॻोठनि मां पाणी जी नेकाली समेत सफ़ाई जो ख़ासि ख़्यालु रखियो वञे। हुन अमलदारनि खे हिदायत कई त माण्हुनि खे पीअण जो साफ़ पाणी फ़राहम करण सां गॾु ज़िंदगी जे मिलंदी सहूलियतुनि जो चङी तरह ख़्यालु रखियो वञे। उन मौक़े ते सूबाई वज़ीर हाजी अली हसन ज़रदारी मीडिया सां गुफ़्तगू कंदे चयो त सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे ख़ासि हिदायतुनि ते अवाम जे विच में आहियूं। हाजी अली हसन ज़रदारी चयो त पीपी क़यादत चूंडियल नुमाइंदनि ऐं पीपी अहदेदारनि खे हिदायत कई आहे त उहे बरसाति दौरान अवाम जे विच में रहनि। हुन चयो त ॾुखे वक़्त में अवाम सां गॾु आहियूं। हुन चयो त पीपी क़यादत हमेशह अवामी मसइलनि ते ध्यानु ॾिनो आहे ऐं अवाम खे कॾहिं बि अकेलो नाहे छॾियो। हाजी अली हसन ज़रदारी चयो त आउं हर वक़्तु हितां जे अवाम सां गॾु बीठल रहियो आहियां ऐं संदनि हर मुश्किल में मदद कई वेंदी।